आहे अल्लाह मौला विझे न को ईमान मुंह में हाणे अस्पतालन में वेठा थी हज़ारे रुपया ख़र्च कंदे बोधू फकीर अल्लाह जो सवाल विधुन 10-20 ॾियो चवंदा माफ़ कर फकीर अहिड़ा लांती रधी तक नामूनो ई ख़राब अथनि पर अल्लाह मालिका मन रूह में रहम पए न आहे अल्लाह मामा दिनो बनो थी बा अल्लाह तुझियूं परेशानियूं ख़त्म कंदो तुंहिंजे मरीज़ खे शफ़ा मिलंदी हणु खीसे में हथ को 10-20 मता से पोतल फकीर हो माखे परेशानी रत जी आ दींदे रत थेली दींदे रत कुर्बानी इहा भी त खैर आ न कढो जान जो खैर कढो चलो बस ॾाढी खीसा तारियो अगे परेशान हो मथो वरी आयो आहे वरी हिन जी साईं के दुआ लगदी अब मां रत का परेशान आ दे माखे बथेलियो अरे वञ कंप्यूटर के सॾु करे कढे रत मारे कबे तारा ही करा तो पुछड़ो त अल्लाह ते त रखुन अल्लाह ते यकीन कोन सदको कढ मरीज़ जो त अल्लाह ॿुधाई न नामूनो ही ख़राब अथसि आ मामा तूं भलाई कर बा परेशान न कर के परेशान हो अरे बोधू फकीर बी गाल के छड मां तो के चंगी तरह सुञाणींदा तुझे नाले जी माखे खबर आ तू सभा को खानदानी फकीर न आहे छड़ो ढंग रंग ताईं वटे तो पेट पालण जे लाइ हिते वे हिते हाणे इहो माखे ॿुधाए त ज़िंदगी में को तोसां थुक लानत वारो कहिड़ो को वाक़ियो पेश आयो जेको ईअं सभा मन ईअं घणी थुक लानत अस्पताल में तोखे थोरी थी आहे थुक लानत उहा आहे उनखे तूं छॾे ॾे तूं पंहिंजो थोरो ज़िंदगी जो वाक़ियो ॿुधाए वेठा आहियूं बोर थियूं था मेरे टाइम बि पास थी वेंदो पोइ ख़र्ची करायूं था अल्लाह यो रतु न मिली थो अजाई हेॾे गौसू जे ॻोठ जा त न आहियो हा अरे पोइ त पंहिंजा हो त हालांती न पोइ सुञाणी था अल्लाह इहो जाई मुंहिंजो ग्रुप लॻे त ॾींदो मां तव्हांखे बेईमान थोरो ई आहियां न तो में आहे छा वटे तो सॼो ॾींहुं ते भई तो बाक़ी मां जी रत विझाए माई खे माई डिलीवरी दी छा दिलेरी हुजे या माई हुजे या मर्द हुजे ओयो जी चंगाई जो दौर न है कुत्ते सां चंगाई कजे पंहिंजे ॻोठारे सां न कजे अबा जे मरीज़ छा आहे हिते त इहो डिलीवरी थींदियूं आहिनि न पोइ न असां हिते फ़ैसिला करण आया ईअं न डिलीवरी करे आऊं जॾहिं अस्पताल डिलीवरी जी आहे त डिलीवरी जो केस खणी ईंदासीं न पोइ जिड़े छो थो पुछा कयां थो अबा मां चवां थो अहिड़ी का ॻाल्हि ॿुधाए पंहिंजो ज़िंदगी जो को वाक़ियो ॿुधाए त असांजो टेंशन दूर थिए टेंशन तोखे रतु खपे न हा डिलीवरी जो केस आहे न हा हा मां जी रतु विझाए त बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथव हा छोरो जेको पैदा थींदो ज़िंदगी भर पिनंदो रहंदो वो न खपे असांखे साईं तुंहिंजी रत को असांखे बस आहे हाणे ॿुधाए त ठीकु आहे न थी पंहिंजी शिकिल तो गुम कर साईं जो कसम आहे वेही खाओ न पोइ रत हूंदी तो में काथे सॼो ॾींहुं रुली रुली रती सड़ी अरे वई छॾे मथे ॻाल्हि आहे थी असां ॻाल्हि की ॿी ॻाल्हि करे थी 50-100 वठणो थी या न वठणो था ॿुधाए न तूं केसो मुंहिंजा पंहिंजो वाक़ियो को ॿुधाए ज़िंदगी में जंहिंमें तोखे थोरो थुक लानत आवनी अथव तव्हां बि हिते बोर थिया हूंदो अस्पताल में हफ़्तो थी वियो आहे अरे हा बा सूरनि जूं डिलीवरियूं थींदियूं अॼुकल्ह अॻे वरी घर में थी वेंदियूं दाई का घुराए मिंटू हाणे वरी ऑपरेशन दवायूं ख़र्च माण्हू जंजाल में हाणे ॿुधू ॿुधाए त ॿुधाइजे न त असां उथूं वञूं होटल ते वञी को टाइम पास कयूं खोड़ आहिनि पर हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो हा हिकिड़े दफ़े मारी ज़ाल ॾिना सौदे खां पैसा उन जुमे जो ॾींहुं हुयो गदा बि गंज थियो अलाह जी महिरबानी सां सभु तव्हांखे लांती थो रही आहिनि गंज मौला जो थियो मां जो हाणे सौदो सूद वञी ॿारनि खे वठी ॾियां वई मूं बाज़ार में बा सौदो वरितुमि साम्हूं ख़ूबसूरत माई बि सौदो वठे पई दुकान ते ईंदा हा बाज़ार में विच बाज़ार में साईं जो कसम आहे मामा माॾे तक तका मां जो बोधू फ़कीर अलाह ॿुधी थी अहिड़ी माई तकई थी ठाही वई पंहिंजे लेखे बामा ख़ुशि उहा हिकु घिटी टपी ॿी घिटी टपी मरिया मां बि कढ हर को वही उन जड़ी भी माई घर में नथी जा बुछड़ी यारे बस मिले गुजारो क्या थो हां बाहिया शहर टपी रस्को कराए मां भी कढ रस्के ते वेठी रस्के वारे के चई हल भज भजा बागना वनी रस्के वारे के चई हल त ए लूची असांजे कढा बाज़ार खां वठी इन सां मसलो छा आहे
हाँ, अब पोइ? रश को जने मोहब्बत पटो हाणे मांखे बि रश के ते खणंदी वाह अल्लाह। भाग हाय खिलंदो, खिलंदो। बात जो भलो आहे खिलंदो वञी रश के वटि जीअं पुॻो मां त घर ओड़े भुजो ॾिनई अरे ओए मुंहिंजो हिनखे छा थी वियो मूंखे चई छो कढ लॻो आहे उतां खां वठी बाज़ार खां वठी लूसी मां जो हिक तके पई खिले पई मां जो फ़क़ीर जी अलाह ॿुधी वई वई वाह वाह चइदा मां तकिया इन जे करे पई लांती न तुंहिंजो अॻु लड़के पियो पोइ मां शकी थी मोटी आयो मोटी आहे अलाह हाणे ॾे ॾह त मां वञा हलो पहुचूं ई था हेठि उते होटल ते ईंदो आहे न वेंदो आहे न चांहि वञी मुंहिंजे खाते में पीए मां थे थो नी पुछो ॾिनो तोखे केरु पुछो ॾे लांती न 5 ॾह न अथव वात हणायो अथव हा वञ वञ अचूं त ॾियूं था उते होटल ते तूं चांहि अची वेह त चांहि जा पैसा बि असां ॾियूं था छो हेठि होॾे तव्हां ॾियो होॾे 1000 भरियो लांती न 50 फ़क़ीर खे न ॾींदो आराम नथी डॉक्टर अचे असां पुछा कयूं पोइ अचूं त होटल ते अचो था हेॾो पर्चो लिखी ॾींदो दवा वठो वठे 10,000 जी 10-20 न ॾियो पुछ लो मार का पएव चङाई कंहिंसां न कजे चङाई दो ई न आई